अगर हिननि चइनि फैक्टर्स ते असां कमु कंदासीं त असां ॿारनि जी तालीम खे बहितर बणाए सघूं था। नंबर 1 त ॿार खे मयारी तालीम ॾियारिजे। जंहिं बि स्कूल में असां ॿार खे मोकिलियूं त उते मयारी तालीम ॾिठी वञे त अगरि मयारी तालीम ॾिनी वञे थी या न। अगरि मयारी तालीम स्कूल में ॾिनी वञे थी त उते असां ॿार खे दाख़िलु करायूं जीअं असांजो ॿारु सुठे तरीक़े सां पढ़े। नंबर ॿियो फैक्टर्स आहे त जेको ॿारु स्कूल मां पढ़ी अचे थो त उनखे घर में चेक एंड बैलेंस रखिजे। वालदेन खे घुरिजे त उनजो चेक एंड बैलेंस रखनि वेतर उहो स्कूल जो कमु करे थो या नथो करे। अगरि हू स्कूल जो कमु मुकमल घर में वेही करे थो त उहो पढ़ाई में वधीक बहितर थींदो। नंबर 3 फैक्टर्स आहे त ॿार खे माहौल ॾिनो वञे। स्कूल में बि माहौल ॾिनो वञे ॿार खे पढ़ाई जो, ऐं घर में बि ॿार खे पढ़ाई वारो माहौल ॾिनो वञे त जीअं हू बहितर तालीम हासिलु करे। इहो ॾिठो वेंदो आहे त घर में जेके बि ॿार अचनि था त बुक्स फिटा करे ऐं या त पंहिंजो वक़्तु रांदियुनि रुंदियुनि में ज़ायो कनि था या वालदेन उन्हनि खे पंहिंजनि कमनि सां मोकिले छॾीनि था त उहे स्कूल जो कमु नथा कनि। ॿार खे घर में बि पढ़ाई वारो माहौल ॾिनो वञे त जीअं हू पढ़ाई घर में करे। नंबर 4 फैक्टर्स आहे त ॿार खे कॉन्फिडेंट ॾिनो वञे। उनखे सुठा सुठा ख्वाब ॾेखारिया वञनि जीअं ॿार खे पढ़ाई में कॉन्फिडेंट अचे ऐं ॿार खे पढ़ाई में शौक़ु पैदा थिए। अगरि पाण ॿारनि खे पढ़ाई में शौक़ु पैदा कराए वियासीं त हू पढ़ाई में तमामु वधीक होशियारु थींदो। सभ खां मेन कमु आहे त ॿार खे शौक़ु ॾियारिजे, ऐं अगरि पाण ॿार खे शौक़ु ॾियारे वियासीं त हू तालीम में बहितर कमु कंदो ऐं तालीम में वधीक होशियारु थींदो। असां सभिनी खे घुरिजे त इन चइनि फैक्टर्स ते अमल करे जीअं असां ॿारनि जी तालीम खे बहितर बणाए सघूं। अगरि असांजा ॿार तालीम में बहितर थी विया त हीउ इलाइक़ो हीउ मुआशिरो तरक़ी याफ़्ता थींदो। अगरि हीउ इलाइक़ो ऐं मुआशिरो तरक़ी याफ़्ता थियो त केर बि अहिड़ो फ़र्दु न रहंदो जेको बेरोज़गार रहे, ऐं हर हिक खे किथे न किथे प्राइवेट या गवर्नमेंट में रोज़गार मिली वेंदो। अगरि हीउ असांजो इलाइक़ो मुआशिरो तरक़ी याफ़्ता थी वियो त मुल्क पाकिस्तान ख़ुशहाल थींदो, ऐं मुल्क पाकिस्तान ख़ुशहाल थियो त मुल्क पाकिस्तान तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां हिकु मुल्क लेखियो वेंदो।